असां हींअर मौजूदु आहियूं टाली वेझो हाकड़े ढोरे जे कंध वारे इलाइक़े में ही ॻोठ आहे शालम गुरगेज। हाकड़े ढोरे जे रोज़ाना पाणी जे चाड़ सबबि हिते केतिरा ई ॻोठ पाणी जी लिपेट में अची चुका आहिनि। जीअं चकचार, गुलाम मोहम्मद टंगड़ी, मोहब्बत अली शाह, हाजी जाफ़र चांडियो ऐं ॿिया ॻोठ आहिनि जेके पाणी जी वधीक रोज़ाना चाड़ सबबि जेके उहे ॿुॾी विया आहिनि ऐं फसल बि तबाह थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ असां हींअर जेको मौजूदु आहियूं टाली जो ॻोठ शालम गुरगेज जेको 30 खां वधीक हिते घरनि जी आबादी आहे, मगर हिते बि रोज़ाना पाणी जो चाड़ सबबि हिते जा जेके रिहायशी आहिनि माण्हू उहे सख़्तु परेशानी में वरितल आहिनि। मगर अञा ताईं हिते जे इंतिज़ामिया पारां ज़िले इंतिज़ामिया पारां को बि नोटिस नाहे वरितो वियो ऐं न ई हिन ॻोठाणनि खे हितां खां रेस्क्यू करे ॿी जॻह ते मुंतक़िल करण जे लाइ बि को इंतिज़ाम नाहे कयो वियो ऐं न ई सियासी चूंडियल नुमाइंदनि पारां हिननि मुतासिरनि जे लाइ टेंट या राशन वग़ैरह जो को बंदोबस्तु नाहे कयो वियो। जी।